पखे खे हिन तरीक़े सां लॻायो ऐं हलायो, हवा ज़बरदस्त ईंदी। छत जा पखा ग़लत ऊचाई ते हुजण सबबु बहितर हवा न अचण जो सबबु बणिजी सघे थो। कॾहिं कॾहिं माण्हू इन खे नज़रअंदाज करे छॾींदा आहिनि ऐं का टेक्निकल ख़राबी कढण लॻंदा आहिनि। असल में छत जो पखो कमरे जे विच में लॻल हुजणु घुर्जे। उन खां सवाइ पखो फर्श खां घटि में घटि 7 फुट मथे ऐं भितियुनि खां 18 इंच परे हुजणु घुर्जे। जेकॾहिं छित जी ऊचाई वधीक आहे त हवा बहितर हासिल करण लाइ पखे खे फर्श खां 9 खां 8 फुट मथे बि लॻाए सघिजे थो। पखो हणण जी सही जाइ ऐं ऊचाई केतिरी हुजे पोइ ॾींदो ज़बरदस्त हवा। छत जा पखा सुठा वठण लाइ कुझु शयुनि जो ख्याल रखणु ज़रूरी आहे। मिसाल तौर कमरे जी साइज़ मूजिबि सही साइज़ जो पखो हणण भी ज़रूरी आहे। पखो आमतौर ते 29 खां 54 इंचनि जी साइज़ में मिले थो, जिन मां 52 इंच वारा पखा घणा मक़बूल आहिनि। जेकॾहिं कमरे जी साइज़ 75 स्क्वायर फुट आहे त 29 खां 36 इंच साइज़ जो पखो काफ़ी आहे। अहिड़ी रीति कमरे जी साइज़ 76 खां 144 स्क्वायर फुट आहे त 36 खां 42 इंच जो पखो ठीकु आहे। ॿिए पासे 144 खां 225 स्क्वायर फुट जे कमरे लाइ 44 इंच जो पखो ऐं 225 खां 400 स्क्वायर फुट जे कमरे लाइ 50 खां 54 इंचनि जो पखो काफ़ी आहे। यानी पखे खे सही साइज़ ऐं ऊचाई ते लॻाए बहितर कूलिंग हासिल करे सघिजे थी। पखो त हर कंहिं जे घर में लॻल हूंदो आहे। कुझु माण्हू जेके कूलर एसी नथा ख़रीद करे सघनि उहे गर्मियुनि में बि पखे मां कमु हलाईंदा आहिनि। पर केतिराई भेरा असां सभिनी नोट कयो हूंदो त इहे सियारे में केतिराई ॾींहं पखो बंदि हुजण जे करे जॾहिं असां इन्हनि खे गर्मियुनि में हलाईंदा आहियूं त इन्हनि जी रफ़्तार घटि हूंदी आहे। गर्मियुनि में पखो तेज़ न हलण जे करे ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। जेकॾहिं इन मसइले जे करे गर्मियुनि में सुठी हवा न मिले त इन जा बि के सबब थी सघनि था। हिकु सबबु इहो आहे त पखे जे परनि ते धूड़ मिटी भरिजी वञे थी ऐं पखनि मां पैदा थींदड़ हवा गर्दिश खे मुतासिर करे थी। ॿिए पासे कैपेसिटर खे तब्दील करण बि ॾुखियो न आहे। अवां पाण बि इन खे तब्दील करे सघो था। पुराणे खे कढंदे वक़्तु रुॻो इन जी पोज़ीशन चेक कयो ऐं इन मूजिबि उन खे तब्दील कयो। अहिड़ीअ रीति कैपेसिटर तब्दील करण सां पखे जी रफ़्तार तेज़ थी वेंदी ऐं हवा जी सर्कुलेशन सॼे कमरे में वधी वेंदी। पखे जा पर साफ़ करण खां अॻु पखे खे बंदि करणु न विसारियो। पखे खे बंदि करण बैदि पखे जा पर ख़ुश्क कपिड़े ऐं पोइ आले कपिड़े सां साफ़ करे छॾियो।